बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां नूर अहमद मेमण ऐं अॼु असां नेकीअ जे मौज़ूअ ते ॻाल्हायूं था पिया। इंसानी ज़िंदगीअ में इंसान खां खोड़ नेकियुनि जे सभिनी सूरतुनि खे सादत लिखियो आहे ऐं उन्हनि जी अल्लाह ताला वटि अहमियत आहे। आम तौर ते असां रोज़मर्रा ज़िंदगीअ में केतिरा कम अहिड़ा कयूं था पिया जिनखे असां तमामु मामूली नेकी सम्झूं था पिया, पर अल्लाह ताला वटि उन्हनि जो तमामु वॾो दर्जो आहे। रस्ते तां गुज़रूं था पिया, उते का ईज़ा ॾींदड़ तकलीफ़ ॾींदड़ शइ पई आहे ऐं उन खे असां हटायूं था पिया। असांजे हटाइण में को तमामु वॾो वक़्तु, तमामु वॾी कुवत, तमामु वॾो पैसो ख़र्चु नथो थिए। हिकिड़ो तमामु मामूली कमु आहे, पर उन जे लाइ अल्लाह ताला हिकिड़ी वॾी नेकी रखी आहे। अहिड़ी तरह रस्ते ते असां कंहिं ॿारड़े खे, कंहिं पोड़े माण्हूअ खे, कंहिं अखियुनि खां नाबीन माण्हूअ खे रस्ते जी रश मां, ट्रैफ़िक जे रश मां गुज़ारण जे लाइ असां हिकिड़ो मिंट पंहिंजो सर्फ कयूं था ऐं उन्हनि खे रोड क्रॉस करायूं था। इहा असांजे लाइ हिकिड़ी वॾी नेकी आहे। असां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदे कंहिं माण्हूअ खे सचाईअ सां ऐं पंहिंजे इख़लास सां को भलो मशवरो ॾियूं था जंहिंसां उन जे लाइ भलाई थींदी हुजे। असांजो इहो भलाई वारो जज़्बो ऐं असांजो इहो भलाई वारो इनिशिएट असांजे लाइ हिकिड़ी वॾी नेकीअ जी हैसियत रखे थो। कंहिं माण्हूअ खे को अहिड़ो अमल कंदे ॾिसूं था पिया जंहिं अमल सां ॿियनि खे तकलीफ़ पहुचंदी हुजे, इंसाननि जो नुक़सानु थींदो हुजे, इंसाननि जी नफ़े बख़्शी हुन में रखियलु न हुजे ऐं उनखे उन खां मना कयूं था ऐं उनखे असां दलील सां ऐं अकुल सां ऐं सम्झ सां उनखे आमाद करे वञूं था पिया, त उनजो उन मदाईअ खां बाद अची वञणु उहो असांजे लाइ हिकिड़ी वॾी नेकी बणिजी पवे थो पई। इहे नेकियूं इंसान जे लाइ वॾी अहमियत रखनि थियूं ऐं असां केतिरियूं बि इबादतूं कंदा हुजूं, असां केतिरे बि ख़ानदानी पस मंज़र में वॾे नेक ख़ानदान सां तालुक़ु रखंदड़ हुजूं, कंहिं वॾे नस्ल सां असांजो तालुक़ु हुजे, पर इंसान खे इन्हनि नंढियुनि नंढियुनि नेकियुनि जी हर वक़्तु जेको आहे उहो ज़रूरत हुजे थी पई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वक़्त जो ख़लीफ़ो थियो ऐं अमीरुल मोमिनीन जे हैसियत में जेके हुनजूं ज़िमेदारियूं आहिनि उहो माण्हू अंदाज़ो करे सघे थो पियो त उहा ज़िमेदाराना हैसियत माण्हूअ जे लाइ केॾो वॾी एज़ाज़ आहे ऐं उन खां पोइ उन्हनि माण्हुनि जो रसूल करीम सां हेॾो क़ुर्बत जो तालुक़ु ऐं उन्हनि माण्हुनि जूं इबादतूं, उन्हनि माण्हुनि जो असाबिक़ूनल अवलून में वॾनि रुतबनि ते मौजूदु हुजनि, पर उन जे बावजूदु हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं ख़लीफ़ो थियो त पंहिंजो रोज़ानो शाम जे वक़्तु टाइम कढी करे ऐं हिकिड़ी पोड़ी औरत जूं ॿकरियूं ॾोहण जे लाइ वेंदो, छाकाणि त उहा पोड़ी औरत पाण इन शइ जी सघ न पई रखी सघे त उहा खीर ॾोही सघे ऐं उन औरत जो गुज़र सफ़र उन ॿकरियुनि जे खीर ते हो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु रोज़ानो पंहिंजो वक़्तु कढी उन जो ॿकरियुनि जो खीर ॾोही ईंदो त जीअं उन जे घर जो माश हली सघे। त इहे एॾा वॾा माण्हू, एॾे अज़मत वारा माण्हू, उन्हनि खे बि इन्हनि नंढियुनि नंढियुनि नेकियुनि जी अहमियत जे पेश नज़र उन्हनि पंहिंजे ज़िंदगीअ में इहे पंहिंजा मामूलात बणाए छॾिया। दुनिया जा जेके बि वॾा इंसान आहिनि उन्हनि जी ज़िंदगियुनि खे असां जॾहिं वेझड़ाई खां मुतालियो कयूं था पिया त उन्हनि जे ज़िंदगियुनि में उन्हनि खे इहे जेके वॾियूं सआदतूं मिलियूं आहिनि, उन्हनि सआदतुनि जे पुठियां इंसाननि जे इन्हनि नंढियुनि नेकियुनि जो वॾो अमल दख़ल आहे। असां पंहिंजे रोज़ानी ज़िंदगीअ में, पंहिंजे कारोबार में, पंहिंजे ड्यूटीअ में, पंहिंजी नौकरीअ में केतिरनि माण्हुनि जो वास्तो केतिरनि हवालनि सां असां सां पए थो पियो। उन्हनि कमनि में, पंहिंजे दुकाननि ते, पंहिंजे कारोबार में, पंहिंजे ड्यूटीअ में माण्हुनि खे सही सलाह ॾियणु, माण्हूअ जे लाइ रस्तो कढणु ऐं माण्हूअ खे जेका पंहिंजो जेको उनजो कमु आहे उन जे कम में उनखे सहूलियतूं ॾियणु। माण्हूअ जे अमली ज़िंदगीअ में सुबुह शाम इंसान खे
मौक़ा मिलनि था पिया त हू नंढियूं नंढियूं नेकियुनि जो अकाउंट जोड़े वठे। सर्विसिस में जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ त हर लम्हे, हर घड़ी, हर फाइल, हर काग़ज़, हर वक़्तु जेको आहे उन्हनि खे इंसाननि सां भलाइयूं करण जो मौक़ो इंसान खे हासिलु आहे। जेके माण्हू मुंझियल हुजनि, जेके परेशान हाल हुजनि, उन्हनि खे सिर्फ़ु गाइडलाइन सही ॾियणु माण्हू जे लाइ इहो बि सदको आहे। न सिर्फ़ु पंहिंजे ड्यूटियुनि ऐं मनसबनि जे दौरान, पर आम ज़िंदगी में, रोज़ानी ज़िंदगीअ जे हर लम्हे में मुंझियल माण्हू खे दॻु ॾसण जो, जीअं असां डिस्कस कयोसीं त मुंझियल माण्हूअ खे दॻु लॻाइणु हिकिड़ी तमामु वॾी नेकी आहे। ऐं इहे सभु नेकियूं जेके आहिनि उहे अलाह ताला जे वटि अहसान जो दर्जो रखनि थियूं पयूं। ऐं अलाह ताला अहसान जे लाइ चयो आहे त इन अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, जेके माण्हू अहसान कंदड़ आहिनि, भलाइयूं कंदड़ आहिनि, अलाह ताला उन्हनि सां मुहबत करे थो पियो। अलाह ताला जॾहिं पंहिंजे मुहबत जो मयार इन शइ खे रखी छॾियो आहे त पोइ इहे इंसान जे लाइ इन क़िस्म जी नेकियुनि जी मेड़ा चूंडी करणु जेको आहे उहो लाज़मी थो थी पए ऐं इंसान जे लाइ बेहदि ज़रूरी थी थो पए। मज़हब जो रूह बि इन्हनि ॻाल्हियुनि खे बणायो वियो आहे। असांजो लतीफ़ साईं जेको इहो चवंदो त रोज़ा निमाज़ूं पिणु चङो कमु, पर उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पसिजे प्रिय खे, त उहो को ॿियो फ़हम आहे, उहो इंसानी नफ़े बख़्शनि जो आहे ऐं इंसानी भलाइयुनि जो आहे। ख़ुदि रोज़ा निमाज़ूं इन जे लाइ आहिनि त उहे इंसानी भलाइयुनि जो ज़रियो बणिजनि था। निमाज़ जेको आहे उहा सिर्फ़ु निमाज़ सजदनि ऐं रुकूअ जो नालो न आहे ऐं तस्बीह जो नालो न आहे। निमाज़ जेको आहे उहो जेको क़ाइमु करण जो हुकुम ॾिनो वियो आहे त उहो निमाज़ जे निज़ाम जो हुकुम ॾिनो वियो आहे त उनखे क़ाइमु कयो पंहिंजे निज़ाम सां। ऐं उन निज़ाम में उते जेके मस्जिद में माण्हू अचनि था पिया, जेके निमाज़ ते माण्हू अचनि था पिया, उन्हनि माण्हुनि सां भलायूं ऐं अहसान ऐं उन्हनि सां चङायूं उनजो हुकुम आहे। इन्हीअ जे करे हुकुम थियो त निमाज़ जेको आहे उहा गॾियल पढ़ो, जमात सां पढ़ो, इज्तिमाही पढ़ो। जेकॾहिं निमाज़ सिर्फ़ु अलाह ताला खे रुकू सजदा ऐं तस्बीहूं घुर्बल हुजनि हा त पोइ अलाह ताला चए पंहिंजे पंहिंजी जाइ ते जेको आहे पंहिंजे घरनि में निमाज़ूं पढ़ो। पोइ जमात सां निमाज़ पढ़ण जी जेको आहे उहा ज़रूरत ई कोन हुई। निमाज़ जमात सां पढ़ण जो मतिलबु इहो आहे त उते इंसानी भलाइयुनि जो जहान जोड़िजे। अलाह ताला जेका आहे उहा विलायत इंसान जी इन में रखी आहे त अल्लाह वलियुल्लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुल्माति इलन-नूर। अल्लाह दोस्त रखे थो, अल्लाह वली रखे थो पियो उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू ॿियनि खे ज़ुल्मात मां नूर जे तरफ़ कढी अचनि था पिया। ज़ुल्मात मां, ऊंदहि मां रोशनीअ जे तरफ़ कढी अचण जा कई रंग आहिनि, कई ॾसाऊं आहिनि, कई पासा आहिनि। मुंझियल इंसाननि खे, फाथल इंसाननि खे, मजबूर इंसाननि खे ऊंधायुनि मां कढी रोशनीअ जे तरफ़ अचणु, इहो अलाह ताला वटि महबूब अमल आहे ऐं इहो विलायत जो अमल आहे। इन्हीअ जे करे इंसान इन्हनि नंढियुनि नंढियुनि नेकियुनि जे ज़रिए ख़ुदा जे वली हुजण जो, ख़ुदा जे महबूब हुजण जो, ख़ुदा जे दोस्त हुजण जो जेको आहे उहो मक़ाम ऐं मर्तबो हासिलु करे सघे थो पियो। जेकॾहिं इंसान इन्हीअ खे पंहिंजो मिशन करे वठे ऐं पंहिंजो मक़सदु करे वठे त इंसान खे सुबुह शाम उन जा केतिरा ई मौक़ा मिलनि था पिया ऐं उहे मौक़ा जीअं जीअं अवेल कंदो वेंदो, ज़ाहिर आहे ज़िंदगीअ में उन्हीअ जो मकाफ़ात, उन्हीअ जो अल्टीमेट नतीजो, उन्हीअ जो फ़ाइदो इंसान जी सुख ऐं सलामती जी ज़िंदगी आहे। हिन दुनिया में बि इंसान जी जेको आहे उहा सुख सलामती वारी ज़िंदगी गुज़रे थी ऐं आख़िरत में बि सुख सलामती, अबदी सुख सलामती उन्हनि माण्हुनि जे लाइ नसीबु बणियल आहे।